अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अज़ीज़ सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत ते क़ौमी सलामती कमेटी जो इजलास अस्करी क़यादत ऐं पार्लियामानी पार्टियुनि जे अॻवाननि शिरकत कई। इजलास में मुल्की सलामती ऐं अमन अमान जो जाइज़ो वरितो वियो। सिक्योरिटी सूरत हाल ते पार्लियामानी अॻवाननि खे ब्रीफिंग ॾिनी वई। पाबंदी मढ़ल टीटी सां थींदड़ ॻाल्हियुनि बाबति एतमाद में वरितो वियो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त आइन तहत अमन लाइ ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो। पार्लियामेंट जो इन कैमरा इजलास सॾायो वेंदो, जंहिं में पार्लियामेंट मेंबरनि खे एतमाद में वरितो वेंदो। ट्यूटरनि जे माहिर खां पुछो वञे त आमरीकी साज़िश कूड़ केॾांहुं वियो। नेब सुधारनि ते इमरान ख़ान घणो ॻाल्हाए रहियो आहे। नेब सुधारनि खां पोइ हाणे 90 ॾींहंनि जो रिमांड न हूंदो। इमरान ख़ान हर ॾींहुं नवां शोशा छॾे रहियो आहे। चीन मुआहिदे ते सयूं करे छॾियूं। $2 अरब 3 करोड़ कर्ज़ कुछ ॾींहंनि में पाकिस्तान खे मिली वेंदो। नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त चीनी कंसर्वेशन ऑफ बैंक्स $2 अरब 3 करोड़ कर्ज़ ॾियण वारे मुआहिदे ते सयूं करे छॾियूं आहिनि। मुआहिदे तहत कुछ ॾींहंनि में रक़म पाकिस्तान खे मिली वेंदी। IMF खां बेल आउट पैकेज में 1 साल बाद जी उम्मीद आहे ऐं IMF पारां कर्ज़ जी रक़म वधण जी बि उम्मीद आहे। IMF सां बुनियादी तौर ते बजट ऐं मालियाती क़दमनि ते इत्तफ़ाक़ थियो आहे। हुकूमत ऐं IMF विच में जारी ॻाल्हियुनि में अहम अॻबराई ज़रियनि मूजिब बजट में टैक्स ओगाड़ीनि जो हदफ़ 7005 अरब रुपयनि मां वधाए 7450 अरब करण ऐं कस्टम ओगाड़ीनि जो हदफ़ 950 अरब रुपयनि मां वधाए 1005 अरब करण ते इत्तफ़ाक़। पेट्रोलियम शयुनि ते हर महीने 5 रुपया फ़ी लीटर लीवी लागू करण। GST जी मद में ओगाड़ीनि जो हदफ़ 3008 अरब मां वधाए 3300 अरब रुपया करण ते रज़ामंदी ज़ाहिर। इनकम टैक्स जी मद में ओगाड़ीनि जो हदफ़ 55 अरब रुपया वधाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। पेट्रोलियम शयुनि ते 1 जुलाई खां सेल्स टैक्स 11% जी शरह सां ओगाड़ियो वञे। IMF जो मुतालबो। इंटर बैंक में डॉलर जे मुल्ह में 45 पैसा वाध फ़ी डॉलर 211 रुपया 93 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 214 रुपयनि में विकियो। नाणे जे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन चयो आहे त हुकूमत जो IMF सां कर्ज़ मुआहिदो जुलाई जे आख़िर में तय थींदो। 1 जुलाई खां पेट्रोल ऐं गैस वधीक महांगा थींदा। पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधण सां महांगाई जो वॾो तूफ़ान बर्पा थींदो। हुकुमरान IMF सां तय करे चुका आहिनि त पेट्रोलियम लीवी खे 50 रुपयनि ताईं आंदो वेंदो। मुल्क में सियासी अदम इस्तेकाम सबबि मुआशी अदम इस्तेकाम पैदा थी वियो आहे। तंहिं करे PTI मुतालबो करे थी त नयूं चूंडूं करायूं। अफगानिस्तान में ज़िलज़िले तबाही मचाए छॾी। रेक्टर स्केल जी पैमाइश मूजिब 5.9 जे ज़ोर वारे ज़िलज़िले सबबि हज़ारे इमारतूं ढही वयूं। 1000 खां वधीक माण्हू फ़ौत थी विया। अफ़गान इख़्तियारियुनि मूजिब ज़िलज़िले में जायूं किरण सबबि 610 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया। वज़ीर आज़म पाक फ़ौज ऐं परॾी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अफ़गानिस्तान में ज़िलज़िले जी तबाही ते ॾुख जो इज़हार। शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तानी अवाम ॾुख जी हिन घड़ी में अफ़गान अवाम सां गॾु आहे। ISPR मूजिब टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहन अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबबि थियल नुक़सान ते ॾुख जो इज़हार कयो। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान ॾुखे वक़्त में अफ़गान अवाम जी मदद करण लाइ तयारु आहे। परॾी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबबि इंसानी जानियूं ज़ाया थियण ते खेसि ॾुख पहुतो आहे। आलमी बिरादरी ॾुखे वक़्त में अफ़गानिस्तान जी मदद करे।
इस्लामाबाद, पंजाब और खैबर पख्तूनख्वा समेत मुल्क के मुख्तलिफ इलाकन में ज़िलज़िले जा लोड़ा। मुल्तान, बखर, फालिया, कमालिया, कोहाट, शबकदर, महमद, मालाकंड, सवात में ज़िलज़िले जा लोड़ा महसूस किया गया। रेक्टर स्केल से ज़िलज़िले जो ज़ोर 6.1 महसूस किया गयो। ज़िलज़िले जो मरकज़ पाकिस्तान और अफगानिस्तान जो सरहदी इलाको हो। ज़िलज़िले की ऊंचाई 54 किलोमीटर हुई। लकी मरवत में घर किरण सबब एक जणो फोत। हिनन के डप हो तो जनरल फेस के आनंद चाहे थो। मुंह ऐं शौकत अजीज न्यूट्रल के समझायो हो तो साजिश रोकियो। इो न सोचो हो तो नवंबर में कंहिंखे आर्मी चीफ बनाइणो आहे। घर में धाड़ो लगे तो छा चौकीदार न्यूट्रल रही सके थो। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे तो खुरम दस्तगीर जे वात मां सच निकिरी वियो। हमेशा मेरिट ते अमल कयो आहे। मुल्क खां ॿाहिरि न वयसि, उन करे अदलिया खेसि इंसाफ़ ॾिनो आहे। इमरान खान निंड में भी न्यूट्रल जो राग आलापींदो। मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज चयो आहे तो PTI चेयरमैन के गहरो और न विसारण जोगो सदमो पहुतो आहे। इमरान खान रहल जिंदगी विसार और सदमे में गुजारण वारो आहे। अगूणे वज़ीर आज़म की ज़हनी हालत ते रहम अचण लगो आहे। सिंध हाई कोर्ट अगूणे MNA और नाम्यारे एंकर पर्सन आमिर लियाकत की कबर कुशाई वारो हुकुम मुअत्तल करे छड़ियो। सिंध हाई कोर्ट में आमिर लियाकत की कबर कुशाई खिलाफ संदस पुत्र और धी पारा दाखिल दरखास्त बुधई। सिंध हाई कोर्ट आमिर लियाकत की पोस्टमार्टम बाबत स्टे ऑर्डर जारी करे छड़ियो। सिंध हाई कोर्ट पोस्टमार्टम बाबत जुडिशियल मैजिस्ट्रेट जो हुकुम कलअदम करार ॾेई छड़ियो। चौमासी की बरसातन बावजूद सिंध में पानी खोट खत्म थी न सकी। सिंध के टिनी बैराजन ते 69% का वधिक खोट बरकरार। गुड्डू, सखर और कोटली बैराज में निकलड़ केनाल के घुर्ज मूजिब पानी न मिलो। गुड्डू बैराज में 79, सखर में 44 और कोटली बैराज वट 64% पानी खोट रिकॉर्ड। बरसात की अगकथीबत नालन की सफाई जारी है। इल्जामन न पर अमली कम ते यकीन रखूं था। सिंध हुकूमत तर्जमान मुर्तजा वहाब चयो आहे तो ऑरेंज लाइन जूं बसूं अची वयूं आहिनि। जुलाई के आखिर ताईं सर्विस शुरू थी वेंदी। औरंगी टाउन में भी पार्कुन की बहाली वारो कम जारी है। फेरियर हाल के शहरन लाइ बंद करण वारियूं ॻाल्हियूं गलत आहिनि। सिंध सरकार तारीखी इमारतन की हालत बेहतर करण लाइ कम कयो आहे। सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ इलाकन में बरसात जो सिलसिलो जारी। टनो मोहम्मद खान, ढोरो नारो, ठट्ठो, थाणू बुला खान और बेन शहरन में वसकारो। ठिकराठो, पीरगोट, अहमदपुर और बेन शहरन में ककर वसी पया। सखर और लाड़काने डिवीजन में तूफानी बरसातन जो इम्कान जाहिर। अहमदपुर बरसा गोट मिलन नारे जो में बरसात सबब घर की छित किरी पई। एक औरत आपदा नारे जो फोत और 4 बाड़ा जख्मी।